दादलगारी में हुरन जी रूहानी पेशवा पीर पगारे शाह मर्दान शाह जी 9 वर्सी मल्हाई वई। वर्सी तकरीब में शहरनि सियासी समाजी अॻवाननि फंक्शनल जे वर्कर्स पारां पीर पगारे खे भेटा पेश कई वई। इन मौके ते अॻवाननि ख़िताब में चयो त पीर पगारे जो विछोड़ो पाकिस्तान जी सियासत जे हवाले सां वॾो ख़ाल हो जेको अॼु ॾींहं ताईं नाहे भरिजी सघियो। अॻवाननि वधीक चयो त पीर पगारो किंगरी हाउस ते रही मुल्की सूरतहाल ऐं मसइलनि खे इंतिहाई बारीकबीनी सां हल कंदो रहियो। पीर साईं शाह मर्दान शाह जी अॼु जेके 9 युम विसाल आहे तमामु वॾे अक़ीदे एतिराम सां दादलगार जो फंक्शनल जे तरफ़ां बहितरीनु प्रोग्राम कयो। उनमें तमामु हुरजमा जे मौजूदनि ऐं पाकिस्तान फंक्शनल जे उहिदेदारनि में शिरकत कई ऐं उन्हनि दोस्तनि खे बि मां जस ॾियां थो यूसी दादलगारनि जेके बहितरीनु जंहिं प्रोग्राम कयो। बाक़ी पीर साईं शाह मर्दान शाह पाकिस्तान जी अज़ीम हस्ती हुई, उनजे लाइ जेतिरो बि ॻाल्हाइजे असां घटि आहे। तमामु मौजूद फ़क़ीर बि ॻाल्हाए विया आहिनि, पर पीर साईं शाह मर्दान शाह हिकु पाकिस्तान जो किंग मेकर हुयो, जेको किंग मेकर सॾियो वेंदो हो। हू हिकु वॾी हस्ती हुई। पीर साईं शाह मर्दान शाह कॾहिं बि माना किंगरी हाउस खां ॿाहिरि निकिरी का सियासत कोन कई। पीर साईं शाह मर्दान शाह सदाईं सियासत किंगरी हाउस में कई। पाकिस्तान जा हुक्मरान हुजनि, सियासतदान हुजनि, सभु किंगरी हाउस ते झुकंदा हुआ ऐं उतां ई फ़ैज़ वठंदा हुआ। ऐं पीर साईं शाह मर्दान शाह जेको उन्हनि खे फ़ैज़ ॾींदो हो उन ते अमल कंदा हुआ, कामयाबु थी। पीर साईं छटदणी जे वर्सी जे हवाले सां जेकॾहिं उन्हनि जे कयल महिनतनि ते या उनजी ज़िंदगी ते असां रोशनी विझंदासीं त ईअं सम्झो त सिज खे चिराग ॾेखारण जे बराबरि आहे। पीर साईं जी तमामु वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। पीर साईं जे पूरे ख़ानदान जूं वॾियूं क़ुर्बानियूं जेको अॼु ॾींहं ताईं हलंदियूं अचनि थियूं ऐं इनशाअल्लाह पाकिस्तान ते जॾहिं बि कोई वक़्तु आयो आहे सभ खां पहिरियों हुर जमायत पीर साईं पगारे जी जमायत, पीर साईं छटदाणी जी जमायत, इनशाअल्लाह रोज़दानी जी जमायत सभ खां पहिरियों रही आहे। पाकिस्तान जी हिफ़ाज़त पाक फ़ौज सां गॾु शानो बशानो कुल्हो कुल्हो में मिलाए करे पाकिस्तान जी हिफ़ाज़त कई आहे हर जॻह ते। आला हज़रत पीर साईं सरदार जी जेका आहिनि मुल्क मिलत क़ौम जे लाइ क़ुर्बानियूं आहिनि उहे कंहिं को लिकियल छपियल न आहिनि। मुल्क जेकॾहिं मार्ज़ वजूद में आयो आहे इहा बि हुरनि जी क़ुर्बानी आहे, आला हज़रत पीर साईं पगारे जे ख़ानदान जी क़ुर्बानी आहे। उनखां पोइ बि पीर साईं शाह मर्दान शाह सानी जे तमामु घणियूं आहिनि मुल्क जे लाइ क़ुर्बानियूं आहिनि। वर्सी तकरीब में अरबिल मंगरो, कमाल फ़कीर पहार, मियाँ ख़ालिद हुसैन, अता मोहम्मद महर, गफ़ार नाइच, दरगाह इमाम शहरी ताज दादलगारी जे सरपरस्त कारी बशीर अहमद लगारी ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।